अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थियण वारो आहे त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जबल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों इहो ॻाल्हि नोट करे छॾियो त अगरि जेकॾहिं मुंहिंजो यूट्यूब चैनल तव्हां वटि पहिरियों चक्कर आयल आहे त पोइ तव्हां जल्दी जल्दी उनखे सब्सक्राइब कयो। वरी ॿीहर वटा मुंहिंजो यूट्यूब चैनल अवां वटि करे बि न ईंदो ऐं तव्हां पोइ वरी पछताईंदो। तो हलो था पंहिंजे कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस बहादुर खान जेको आहे हाणे बिजार खान खे दिलासो ॾींदो, उन्ही खे चवंदो त मां हाणे साला सां ॻाल्हाए ऐं उन्ही जी भेण जो रिश्तो तोखे ॾींदुसि। ऐं बिजार खान चवंदो त हा रेस बहादुर खान, तुंहिंजो भलो इन में आहे त तूं इहा जेका आहे संग मूंखे वठी ॾे। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी पाण में दुश्मनी थी पवंदी। हा ईअं करण सां साल बि असांजे अॻियां झुकी पवंदो। रेस बहादुर खान चवंदो त मां उन्ही जो रिश्तो तोसां न करायां, बहरहाल मां साले के झुकाइण पियो चाहियां, उन्ही जे ज़रिए उन्ही जी भेण सां तुंहिंजी शादी पियो करायां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस बहादुर खान जेको आहे ज़हर अली खे धमकाईंदो। ज़हर अली खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे पुट खे का बि नुक़सान पहुचायो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। ज़हर अली चवंदो त तो रेस तोखे भली मोकल आहे, अगरि जेकॾहिं तूं मूंखे इज़त सां झुकाईंदे त मां तुंहिंजे अॻियां पेश ज़रूरु थींदुसि। अगरि जेकॾहिं तो ॾाढी मुर्सी ॾेखारी त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। ऐं हा तो मूंखे ॾाढी मुर्सी ॾेखारे चुको आहीं, हाणे मां तुंहिंजे पुट खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, उन जो लाश हाणे तो ॾांहुं मोकिलींदुसि। रेस बहादुर खान चवंदो त अगरि जेकॾहिं तो ईअं कयो ज़हर अली त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। ऐं चंडो की मुंहिंजे पुट जी मंग आहे ऐं मां उन खे अगवा करे ऐं उन जी शेरोज खान सां ज़रूरु शादी कराईंदुसि, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ज़हर अली चवंदो त अगरि जेकॾहिं रोस तो ईअं कयो आहे, चंडोकी खे तो अगवा कयो त पोइ मां तुंहिंजे पुट जो लाश तोॾां रवानो करे ऐं तोखे निधणको करे मारींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ज़िनत जो पीउ ज़िनत जो रिश्तो सोडल खे ॾियण लाइ इनकार करे छॾींदो त पोइ ज़िनत जी मां घणो परेशान हूंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी इहा हूंदी, अव्हांखे पसंदि आहे। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।